निगरान वॾे वज़ीर कचे वारे इलाक़नि में धाड़ेलनि ख़िलाफ़ क्लीन अप ऑपरेशन की मंजूरी ॾेई छॾी। घोटकी 24 अक्टूबर सिंध के निगरान वॾे वज़ीर जस्टिस आर मक़बूल बाकर DC ऑफिस में अमन अमान की मजमूई सूरत हाल जो जायज़ो वठंदे मुस्तक़बिल के हिकमत अमली बाबत मुकम्मल ऐं हितमी इंतजामनि जो पिणु जायज़ो वरितो ऐं हिन हिकमत अमली के कचे के इलाक़नि में धाड़ेलनि ख़िलाफ़ फ़ैसिलाइतो ऑपरेशन करार ॾींदे समूरियूं घुर्बल ज़रूरतुनि की मंजूरी ॾेई छॾी आहे। इजलास में घरू वज़ीर ब्रिगेडियर आर हारिस नवाज़, IG पुलिस रिफ़त मुख्तियार ऐं DIG सखर अब्दुल हमीद खोसो, DIG लाड़काणो जावेद जिसकाणी सखर ऐं लाड़काणो डिवीज़न के मुख़्तलिफ़ ज़िलनि के SSPs ऐं ॿियनि लाॻापियल ऑफिसरनि शिरकत कई। गैंग वॾे वज़ीर के ॿुधायो वियो त शिकारपुर ऐं कश्मीर के इलाक़नि में धाड़ेलनि जा 14 टोला मौजूद आहिनि, जंहिं ते वॾे वज़ीर चयो त ऑपरेशन जो मतिलबु उन्हनि इलाक़नि मां धाड़ेलनि जो ख़ात्मो आहे। मुस्तक़बिल जी हिकमत अमली बाबत ॼाण ॾींदे IG पुलिस वॾे वज़ीर खे ॿुधायो त क्लीन अप ऑपरेशन में अहलकारनि जी मुक़ररी लाइ मरबूत पॉलिसी के हितमी शक्ल ॾिनी वई आहे। हिन वधीक चयो त CDR ज़रिए ॾोहारियुनि संदनि माटनि ॿिए पार्टियुनि ऐं सहूलियतकारनि जी सुञाणप कई पई वञे। वॾे वज़ीर खे ॿुधायो त पुलिस फोर्स में कारी रिढुनि जी निशानगी कई वई आहे ऐं उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे त जीअं ऑपरेशन जी हिकमत अमली ऐं लाइन ऑफ एक्शन धाड़ेलनि ताईं पहुची न सघे। वॾे वज़ीर चयो त पुलिस इन ट्रिप्स के रोकण लाइ क़दम खणे। वॾे वज़ीर तजवीज़ ॾिनी त मुख़्तलिफ़ स्टॉपनि ते सादे लिबास में पुलिस एहलकारनि खे मुक़ररु कयो वञे ऐं उन खां अलावा हनी ट्रिपर्स पारां इस्तेमालु थींदड़ रस्तनि ते पुलिस चौकियूं क़ाइमु कयूं वञनि। उन ते IG पुलिस वॾे वज़ीर खे ॿुधायो त हिननि 42 अहिड़नि हंधनि जी निशानगी कई आहे जिते चौकियूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। IG पुलिस जो चवणु हो त होटलुनि, बस स्टॉपनि ऐं क्रॉसिंग पॉइंट्स ते इंटेलिजेंस बुनियादनि ते सर्च ऑपरेशन शुरू कयो वियो आहे ऐं ख़ासि IG टीमूं हिनी ट्रैपिंग ते कम करे रहियूं आहिनि। वॾे वज़ीर खे उहो पिणु ॿुधायो वियो त कश्मीर ऐं शिकारपुर जे इलाक़नि में 1680 पुलिस चेक पोस्टूं। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमन। सिजावल में STP तरफ़ां आबादगारनि खे सारियुनि जा अघ सही न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। आबादगार भाइरनि खे सारियुनि जी मुनासिब अघ न मिलण ऐं गैर क़ानूनी कटौती ख़िलाफ़ STP अॻवाननि ऐं आबादगारनि गनी मला, जुम्मन सिंधी, मुमताज़ लगारी, गुल हसन रिंद, अब्दुल वाहिद ख़ासकेली, नवाज़ मला, मोहम्मद इस्माइल, जत रहमान, बोबक शरीफ ख़ासकेली, हाजी मुज़फ़र अली लगारी, रशीद आज़ाद सोमरो, दादा सिंधी, आकाश खमीसो बाघल ऐं ॿियनि पारां मामू लाडो चौक खां पब्लिक पार्क ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में हारियुनि आबादगारनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मुज़ाहिरनि खे ख़िताब कंदे STP अॻवाननि ऐं आबादगारनि चयो त सारियुनि जा अघ घटि हुअण करे फसल ते थींदड़ ख़र्च बि पूरा न थी सघिया आहिनि। हिननि चयो त मिल्स मालिकनि जी नाजाइज़ कटौती ऐं मनपसंद अघ मुक़ररु करे आबादगारनि सां ज़ुल्म करे रहिया आहिनि। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त आबादगार ते थींदड़ ज़ुल्म बंदि कयो वञे, सारियुनि जो जाइज़ अघ मुक़ररु कया वञनि, सिजावल ज़िले जे आबादगारनि सां इंसाफ़ कयो वञे। ब्यूरो चीफ ज़िला दादू MD मुनीर लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ यूनियन काउंसिल फरीदाबाद जो ऑफिस के गुज़िरियल केतिरनि सालनि खां मुसलसल ताला लॻल आहिनि, पर मुलाज़िम माहवार पघारूं खणण लॻा। मुलाज़िमनि खे ऑफिस विहण जो पाबंद न बणाए सघिया। माण्हुनि ॼम जे सर्टिफिकेट समेत ॿियनि कागज़नि लाइ मेहड़ जा चकर काटण ते मजबूर। बल्दियाती इलेक्शन बाद माण्हुनि में उमीद जागी त शायदि नुमाइंदा का परघोड़ लहंदा ऐं तब्दीली ईंदी, पर UC चेयरमैन का बि तब्दीली आणे न आहे सघिया। अवाम अॼु बि ज़रूरी कागज़नि लाइ मेहड़ जा डिघा बंदि करण ते मजबूर आहिनि। बल्दियाई चूंडियुनि नुमाइंदनि पहिरीं बजट इजलास में अवाम ते थोरो कंदे ऐलान कयो त UC सेक्रेटरी हफ़्ते में 2 ॾींहं ऑफिस में विहंदो, पर चेयरमैन ऐं काबीना जा ऐलान पाणीअ ते लीको साबित थियो। काशेवासिन सख़्तु परेशान, ऑफिस में को पटेवालो बि नाहे। UC सेक्रेटरी जी सही जे आसरे बर्थ ऐं डेथ सर्टिफिकेट रोलड़ जो शिकार आहिनि। DC दादू खे गुज़ारिश आहे त सालनि खां बंदि पियल ऑफिस जो नोटिस वठी ऐं हराम जूं पघारूं खणंदड़ मुलाज़िमनि जी जांच पड़ताल कई वञे जेकी सालनि खां पघारूं खणी रहिया आहिनि ऐं UC सेक्रेटरी माहवार बजट कूड़ा कागज़ ठाहे हड़प करे रहियो आहे। ठुल रिपोर्ट फैज़ सुमरो। सिंध तरक्की पसंद पार्टी के मरकज़ी राब्ता सेक्रेटरी निसार कीरियो ऐं संदसि साथियुनि मथां दहशतगर्दी जो कूड़ो केस दाख़िल करण ख़िलाफ़ ठुल में STP पारां एहतजाजी मुज़ाहिरो। कामरेड लुत्फ़ुल्ला नूनारी, जावेद सागर बिरोही, अब्दुल वहाब बंगलानी, मोहम्मद बख्श बिरोही, रहीम नूनारी, ज़फ़र सिंधी, बशीर अहमद नूनारी, मीर फैज़ सोमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में STP हाउस खां मुज़ाहिरीन हथनि में पार्टी जा झंडा ऐं प्ले कार्ड खणी नवाब शाह पुलिस ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कंदा प्रेस क्लब वटि पहुची सख़्तु एहतजाज कंदे अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नवाब शाह जी पुलिस STP जे मरकज़ी राब्ता सेक्रेटरी निसार अहमद कीरियो जे भाउ खे कूड़े मुक़ाबले में हाफ फ्राई करण ख़िलाफ़ प्रेस क्लब नवाब शाह अॻियां एहतजाज कंदड़ निसार कीरियो ऐं संदसि साथियुनि मथां कूड़ो दहशतगर्दी जो केस दाख़िल करे क़ौम परस्तनि खे ईसण चाहिनि था। हिननि चयो त पूरी मीडिया शाहिद आहे त STP जो एहतजाज बिल्कुलु पुरअमन हो ऐं पुरअमन एहतजाज करणु अगरि
दहशतगर्दी आहे त असां हमेशह अहिड़ी दहशतगर्दी कंदा रहंदासीं। हिननि हाई कोर्ट सिंध आई सिंध खां मुतालबो कयो आहे त साफ़ शिफ़ाफ़ इंक्वायरी करे कूड़ो केस ख़त्म करे भोतारनि जी वांगार SSP नवाब शाह SC शोबी सेक्शन नवाब शाह ऐं मुलविस पुलिस एहलकारनि खे हटाए संदन हथ मथां केस दाख़िल करे गिरफ़्तार कियो वञे। ॿी सूरत में इंसाफ़ मिलण ताईं एहतजाज जारी रहंदो। सकरन पूरे मुल्क जी शहीद बेनज़ीराबाद में पिण पोलियो खां बचाव जे आलमी ॾींहं जे मौक़े ते कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न सैयद मोहम्मद सज्जाद हैदर जी अॻवानी में मां ऐं ॿार जी सिहत मर्कज़ खां मेन गेट ताईं आगाही रैली कढी वई। उन मौक़े ते रैली खे ख़िताब कंदे कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न सैयद मोहम्मद सज्जाद हैदर, डिप्टी कमिश्नर ज़ाहिद हुसैन रिंद, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर असदुल्ला डैरी ऐं ॿियनि चयो त समूरी दुनिया समेत पाकिस्तान में पिण पोलियो खां बचाव जे आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे, जंहिंजो मक़सदु उन ॻाल्हि जो वचन करणु आहे त मुस्तक़बिल जे मामारनि खे मौज़ी वायरस खां बचाए उन्हनि खे माज़ूरी खां पाक ज़िंदगी फ़राहम करणु आहे। हिननि वधीक चयो त पोलियो खां आज़ादु ज़िंदगी हर ॿार जो हक़ आहे। उन लाइ वालिदैन खे घुर्जे त हू पोलियो मुहिम दौरान पंहिंजे ॿारनि खे मौज़ूरी खां बचाइण लाइ पोलियो खां बचाव जा फुड़ा ज़रूरु पियारनि, जेके हर लिहाज़ खां महफ़ूज़ ऐं फ़ाइदेमंद आहिनि। हिननि वधीक चयो त पाकिस्तान खे पोलियो खां पाक बनाइण लाइ मुआशरे जे हर फ़र्द खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। रैली में एडिशनल डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर रियाज़ शाह, डॉक्टर उमर जमाली, डिस्ट्रिक्ट मैनेजर PPHI मोहम्मद आरिफ अब्बासी, प्रोफेसर डॉक्टर अली अकबर सियाल, डॉक्टर अमीना ब्रोही, असिस्टेंट कमिश्नर नवाब शाह सलमू अयूब, इंफॉर्मेशन ऑफिसर शेर मोहम्मद जमाली, गुलाम नबी चन्नो समेत लेडी हेल्थ वर्कर्स ऐं सिहत खाते जे अमलदारनि शिरकत कई। डोगरी रिपोर्ट असलम खान बुघियो। ॼाम शुरू खां ख़बर शामिल कंदासीं। मादरी जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो जी 12वीं वरसीअ जे मौक़े ते सरवरी तंज़ीम ऐं सिंधी अदबी बोर्ड जे चेयरमैन मखदूम सईद ज़मान आतिफ़ पंहिंजे जारी कयल बयान में चयो त बेगम नुसरत भुट्टो अमृत सां टक्कर खाईंदड़ बहादुर अॻवान हुई। पंहिंजे वर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी फांसी खां पोइ न रुॻो पंहिंजी पार्टी खे मज़बूत कयो, डिक्टेटर ज़ियाउल हक़नि जे ज़ालमानी हुकूमत सां बि विख ते टक्कर खाधो हो। मखदूम सईद ज़मान आतिफ़ चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका अॼु बि अवाम जे दिलि जी धड़कन बणियल आहे, उन में भुट्टे जी फांसीअ खां पोइ जंहिं शख़्सियत साह विधो उहा बेगम नुसरत भुट्टो ई हुई। बेगम नुसरत भुट्टो ज़ियाउल हक़ जे ज़ुल्मनि अॻियां लोह जी भित थी बीठी। मखदूम सईद ज़मान आतिफ़ चयो त आउं बेगम नुसरत भुट्टे जी जिदोजहद ऐं क़ुर्बानीनि खे ख़िराज तहसीन पेश करण सां गॾोगॾु सलाम बि पेश करियां थो। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर अडेरो लाल स्टेशन भरिसां ॻोठ अब्दुल नबी सरहंदीअ जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जी छत जा चापड़ किरण सबबि स्कूल जा 2 मासूम शागिर्द वकार अहमद ऐं शिराज ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठाणनि मीर मोहम्मद सहतो, जब्बार सहतो, उस्मान ख़ासकर ऐं ॿियनि स्कूल जे शागिर्दनि समेत तालीम खाते जे ऑफिसरनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त स्कूल ज़बून हालीअ जो शिकार थी वियो आहे, जिन जूं शिकायतूं बार तालीम खाते वारनि खे कयूं आहिनि, पर को बि तदारक नाहे थियो। सुप्रीम कोर्ट ऑफ चीफ जस्टिस ऐं आला अमलदारनि खे फौरी नोटिस वठी ॿिए तरफ़ TAO एजुकेशन मटियारी बाबू हिंगोरो सां राब्ते करण ते ॿुधायो त मटियारी तालुके जा काफ़ी स्कूल गुज़िरियल साल बरसातियुनि सबबि ज़बून हाल बणियल, जंहिंजे हवाले सां बाला ऑफिसरनि खे आगाह कयो आहे। जीअं मथां खां अप्रोल मिलंदो स्कूलनि जी मरम्मत जो कमु कयो वेंदो। झरक रिपोर्ट लखा ॾिनो झरकाई झरक शहर जो कुझु ॾींहं अॻु फिल्टर प्लांट जो ट्रांसफार्मर सड़ी वियो, जेको अॼु तारीख़ 24 अक्टूबर ते ज़िले चेयरमैन अब्दुल हमीद पंवर जी महिरबानी सां ठही वियो। उन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे UC झरक जे सदर गुलाम नबी बबर, जनरल सेक्रेटरी अकबर मेमण, झरक जे काउंसलर ज़ुबैर अली, मला अब्दुल रहमान उर्फ़ अबू गुल भट्टी ऐं गुलाम कादिर शोरो ऐं ॿियनि चयो त ज़िले चेयरमैन अब्दुल हमीद पंवर जा थोराइता आहियूं, जिन 2 ॾींहंनि में फिल्टर प्लांट जो ट्रांसफार्मर ठाराए ॾिनो, जेको अॼु लॻी चुको आहे। सुभाणे खां फिल्टर प्लांट जो साफ़ पाणी शहर खे ॾिनो वेंदो। रिपोर्ट अली मीरानी शिकारपुर। साईं इमरान शाह ऐं संगत खे शिकारपुर ज़िले जी अहम ज़िम्मेवारियूं मिलण ते दिलि जी गहराइनि सां मुबारकूं। आल सिंध पीपल्स पैरामेडिकल स्टाफ एसोसिएशन ज़िले शिकारपुर जी बॉडीअ जो ऐलान कयो वियो। साईं इमरान अली शाह ज़िले सदर मक़सूद अहमद शेख, सीनियर नायब सदर मैडम सलमा सामो साहिबा, नायब सदर 1 मैडम रुबीना अब्बासी साहिबा, नायब सदर लाला नईमुल्ला पठान, जनरल सेक्रेटरी रांझन शेख, इंफॉर्मेशन सेक्रेटरी खे मुक़ररु थियण ते सभिनीनि खे खोड़ सारियूं वाधायूं। ठुल रिपोर्ट फैज़ सुमरो। ठुल मार्केट कमेटी जे सेक्रेटरी अली असगर खोसो जो वालिद कालू खान खोसो जी अचानक मौत। मार्केट कमेटी ठुल जो चेयरमैन मोहम्मद खान खोसो, इंस्पेक्टर खादिम अली बुढ़ो, इंस्पेक्टर अब्दुल मजीद ब्रोही, मेंबर डॉक्टर गुलाम मुर्ज़ा खोसो, साफ़ी फैज़ सुमरो, सालार खान सुमरो ऐं ॿियनि सेक्रेटरी अली असगर खोसो जे ॻोठ बहराम खान तालको नसीराबाद में वञी फौतीअ जे वारसनि अली असगर खोसो
उस्ताद अली हैदर नादिर अली खोसो सां वालिद जे विछोड़ ते ॾुख जो इज़हार करे पिणु ताज़ियत कई। उन मौक़े ते चेयरमैन मोहम्मद ख़ान खोसो, इंस्पेक्टर ख़ादिम अली बुढ़ो ऐं ॿियनि चयो त फ़ौती कालू ख़ान खोसो जी अचानक फ़ौत थियण ते दिली ॾुख थियो आहे। असांजे धणींदड़ दुआ आहे त अल्लाह पाक पंहिंजे प्यारे महबूब जे सदके मरहूम खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए ऐं पोयनि खे सबर व जमील अता फ़रमाए। सोगवार अली असगर खोसो ॿुधायो त टीजे जी दुआ सुभाणे 11:30 वॻे सुबुह जो घुरी वेंदी। सभिनी अज़ीज़नि माइटनि ऐं दोस्तनि खे अपील थी कजे त हू दुआ में शरीक थी सवाब हासिल कंदा।